नाज़रीन, आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सॾ ते इल्मु पिरायो सिंध समारोह के सिरे हेठि 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण के हवाले से रखण वेझो ॻोठ लोंगाणी शरीफ़ में जुनेजा बिरादरी पारां मच कचहरी कोठाई वई। रिपोर्ट कर रहियो आहे शकील धारेजो। दखण में आवाज़ टीवी के सॾ ते इल्मु पिरायो सिंध समारोह के सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे के हवाले से ॻोठ लोंगाणी शरीफ़ के जुनेजा बिरादरी पारां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारे की आजियां लाइ पीपल्स पार्टी अगवान इमरान खान जुड़ंजो जी रहाइशगाह ते मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। मच कचहरी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सियासी समाजी अगवाननि, सहाफ़िन और मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ फ़िक्र से लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। मच कचहरी की तकरीब में शरीक मेहमाननि के सिंधी टोपी अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया। सिंध जी सकाफ़त तव्हांखे ख़बर आहे साईं, मेरी पुरानी सकाफ़त आहे। हाणे बेहतरीन कम आहे, दोस्त पाण में गॾु थियनि था, पाड़े वारा गॾु थियनि था, सकाफ़त के अॻिते वधायूं था, मां सुठी ॻाल्हि आहे। तव्हां आवाज़ टीवी वारनि दोस्तनि खे जसु ॾींदुसि जंहिं मुंड खां वठी तव्हांजी हिकड़ी स्ट्रगल रही आहे। हिन ॾींहं जे हवाले सां तव्हां तमामु ज़बरदस्त जेके सकाफ़ती प्रोग्राम रखिया आहिनि हर सिंध जे हर इलाइक़े में, नंढे ॻोठ खां वठी वेंदे कराचीअ ताईं, तो असां हिनखे तमामु बहितर नमूने ॾिसूं था। आवाज़ टीवी वारनि खे मां मुबारकबाद ॾियां थो त हिन तक़रीबनि खे जेको आहे मुनक़द करण में तमामु सुठो किरदारु आहे। अहिड़ी तक़रीबूं मल्हाइणु घुरिजनि जीअं सिंध जो जेको तारीख़ आहे, सकाफ़त आहे ऐं तालीम आहे ज़िंदा रहे। 5 डिसंबर सिंध चैनल आवाज़ टीवी की तरफ़ां जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञे पियो, उनजी असां शुरूआति कई आहे अॼु ॻोठ लोंगाणी में जुनेजा बिरादरी ऐं पीपल्स पार्टी तरफ़ खां। इंशाअल्लाह 5 डिसंबर ते असां आवाज़ टीवी सां गॾु आहियूं। असां सिंधी आहियूं ऐं असांजी जेका तहज़ीब आहे उहा 5000 साल पुराणी आहे। आवाज़ टीवी तरफ़ां जेको ऐलान कयो वियो आहे 5 डिसंबर ते, उहो असां उनजी आजा कयूं था ऐं भरपूर नमूने सां मल्हाईंदा। असीं सिंधी आहियूं, असांजी सिंध सुञाणप आहे। इहे सकाफ़ती प्रोग्राम, इहे मच कचहरियूं, इहे असांजूं सदियुनि जूं पैदाइशूं सिंध जी सुञाणप आहिनि। तव्हां दुनिया में वञो, असांजो अजरक, असांजी टोपी, असांजी सुञाणप आहे। आवाज़ टीवीअ जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं हीअ जेको सकाफ़त ॾींहुं आहे हिनखे 5 डिसंबर जेको मल्हायो वञे थो, इहो तमामु पूरी दुनिया ताईं मैसेज पुॼाए रहिया आहिनि। असां हिन जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं हीअ सिंधी क़ौम अॼु खां आबाद आहे, इहा हज़ारनि सालनि खां वठी आबाद आहे। उन्हनि चयो त इल्मु पिरायो सिंध समारोह जे उनवान सां ईंदड़ नस्ल खे सुठो पैगाम वञे थो त तालीम सां ई सिंध तरक़ी कंदी। जॾहिं त मच कचहरीअ में शरीक महिमाननि जो वधीक चवणु हो त 5 डिसंबर सिंधी सकाफ़ती ॾियारो आवाज़ टीवीअ सां गॾिजी भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़, ॾखण।